नाज़रीन हिते ॿी अहम ख़बर अवां खे ठटे मां ॾींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे पहुची वियो आहे, जॾहिं त शीराज़ी भाइरनि सां उज़ुरख़्वाही करे रहियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, ठटो मां ख़बर ॾियो पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे पहुची वियो आहे। पीपी चेयरमैन पारां शीराज़ी भाइरनि सां उज़ुरख़्वाही कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शीराज़ी हाउस पहुची एजाज़ शीराज़ीअ जे लाॾाणे ते शीराज़ी भाइरनि सां उज़ुरख़्वाही कई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, तव्हांखे आवाज़ अचे पियो? नाज़रीन असांजो राब्तो कटिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे ॿुधायूं पिया, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु ठटे पहुची वियो आहे, जॾहिं त बिलावल भुट्टो पारां शीराज़ी भाइरनि खे मांझादे में शिरकत बि कई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे पहुची वियो आहे। पीपी चेयरमैन पारां शीराज़ी भाइरनि सां उज़ुरख़्वाही बि कई आहे। बिलावल भुट्टो शीराज़ी हाउस पहुची एजाज़ शीराज़ीअ जे लाॾाणे ते शीराज़ी भाइरनि सां उज़ुरख़्वाही कई आहे। असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सोहेल अनवर सियाल सां गॾु ठटे में शीराज़ी हाउस पहुची वियो आहे। ठटे में शीराज़ी हाउस ते अॻूणे सूबाई वज़ीर सूबाई सलाहकार एजाज़ शाह शीराज़ी जे वफ़ात ते शीराज़ी बिरादरान सां हिन वक़्तु तर्ज़ियत करे रहियो आहे। उन मौक़े ते अॻूणो ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शीराज़ी, एमएलए अयाज़ शाह शीराज़ी, एमपीएस रियाज़ शाह शीराज़ी, शाह हुसैन शाह शीराज़ी, बादशाह शाह शीराज़ी, अमीर हैदर शाह शीराज़ी ऐं ॿिया शीराज़ी बिरादरान जा जेके ख़ानदान जा वारस आहिनि, उन्हनि सां तर्ज़ियत कई आहे, दुख वठियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु ऐं सूबाई वज़ीरनि सां गॾु शीराज़ी हाउस ते हिन वक़्तु मौजूदु आहे, जिते उज़ुरख़्वाही कई आहे। उज़ुरख़्वाही खां पोइ हू मांझादे में शिरकत कंदो, जंहिंसां गॾु पीपल्स पार्टी ठटे सिजावर जा अॻवान क़यादत में हिते मौजूदु आहे। शीराज़ी हाउस ते शीराज़ियुनि जी मांझाते में शिरकत खां पोइ उनजी प्रेस कॉन्फ्रेंस रखियलु आहे, जंहिंमें मीडिया सां हू ॻाल्हि ॿोल कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको शेड्यूल आहे उहो शीराज़ी हाउस ते पतल आहे। शीराज़ी हाउस ते अॻूणे सूबाई सलाहकार एजाज़ शाह शीराज़ी जे वफ़ात ते उज़ुरख़्वाही कई आहे ऐं हिन वक़्तु शीराज़ी हाउस ते मौजूदु आहे, जिते शीराज़ियुनि पारां सलमान में ॾिनल मांझादे में बि शिरकत कंदो ऐं शिरकत खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदो। उन खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु धड़ो पहुचंदो, सिजावर ज़िले जे शहर धड़ो, जिते पीपल पार्टी जे सीनियर अॻवान ऐं अॻूणे ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमन जी अयादत कंदो, जेको काफ़ी अरसे खां वठी ठीकु न आहे, बीमार आहे, उनजी अयादत कंदो। उनखां पोइ उनजी वापसी जो प्रोग्राम आहे। हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु शीराज़ी हाउस ते मौजूदु आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां खे ॿुधायूं पिया, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु ठटे शीराज़ी हाउस में मौजूदु आहे। बिलावल भुट्टो पारां शीराज़ी भाइरनि जे मांझादे में शिरकत बि कई वई आहे, जॾहिं त वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान बि साणसि मौजूदु आहिनि। ॿी अहम ख़बर नाज़रीन